ये दहशतगर्दी बंद करो, ये गुंडागर्दी बंद करो, ये सीनाज़ारी बंद करो, ये दहशतगर्दी बंद करो। कराची ॿ ॾींहं अॻु पटींदन शहर जे नौजवान साफ़ी अली शहर राजभर खे अणॼातल हथियारबंदनि गोलियूं हणी क़तल करण ख़िलाफ़ कराची जे साफ़ीन ऐं क़ौम परस्त अॻवाननि पारां कराची प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिते मुज़ाहिरनि जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खयल हुआ जंहिं ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा नारा लिखियल हुआ। इन मौक़े ते कराची जे साफ़ीन ऐं क़ौम परस्त अॻवाननि जीअं सिंध तहरीक जे मरकज़ी प्रेस सेक्रेटरी सैयद मसूद शाह चयो त अली शहर राजभर जे क़तल ते आज़ाद सहाफ़त ते वार आहे। हुन चयो त असांजे इदारनि बजाए आम माण्हुनि खे जेको तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾिनो पर हिते साफ़ी बि गैर महफ़ूज़ आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार कंदे कराची प्रेस क्लब अॻियां क़ौम परस्त साफ़ीन सोच टीवी सां पंहिंजे वीचार वंडींदे चयो त हीउ अफ़सोसनाक वाक़ियो उन खां पोइ मुश्ताक़ सरकी मथां मुसलसल जेका कूड़ियूं फायरियूं उन खां पोइ असांजे मुख़्तलिफ़ सिंध जे अंदरि बि साफ़िन मथां थ्रेड कयो पियो वञे, छा इन्हनि जो मक़सदु आहे? इहे माण्हू केरु आहिनि? महिरबानी। सभ खां पहिरियां त अली शेर राजभर जे बेईमाना क़तल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयां थो ऐं असां अली शेर जे क़तल के आज़ाद सहाफ़त ते वार सम्झूं था ऐं अली शेर जे क़तल के आज़ाद सहाफ़त जो क़तल सम्झूं था। हिन मुल्क जा इदारा हिन मुल्क जे आम माण्हुनि खे त तहफ़ुज़ ॾियण में नाकाम विया आहिनि, पर हितां जे जेके हिन मुल्क में अहम हैसियत रखनि था उन्हनि में सहाफ़िन जो भी अहम किरदार है, उन्हनि खे भी तहफ़ुज़ फराहम करण में नाकाम विया आहिनि। हिन मुल्क जा इदारा मुकम्मल तौर ते नाकामी जो सबूत ॾेई चुका आहिनि बदअमनी जी सूरत में। हींअर असांखे पंहिंजा मुतालबा मञराइण लाइ पंहिंजी ॻाल्हि ॿुधाइण जे लाइ प्रेस क्लबनि जो रुख करणो थो पए ऐं जॾहिं जॾहिं माण्हुनि इदारा कमज़ोर थिया आहिनि ऐं माण्हुनि रोडनि ते अचणु शुरू कयो आहे त उन्हनि ॾींहंनि में इनकलाब बर्पा थिया आहिनि। इनकलाब जॾहिं बर्पा थिया आहिनि त इन्हनि राज़ननि ऐं जेके वक़्त जा ज़ालिम हुकुमरान आहिनि उन्हनि जा लाश चौराहनि ते टंगियल मिलिया आहिनि। मां मुक़्तदिर धुरियुनि खे इहो वान थो कयां त हीअ हिन क़िस्म जी बदअमनी सुभाणे तव्हांजा तख़्ता ऊंधा करे सघे थी। जेकॾहिं तव्हां चाहियो था तव्हांजा इक़्तदार ऐं तव्हांजा इहे ऐश आराम ईअं ई पंहिंजो क़ाइमु ऐं दाइम हुजनि त आम माण्हू खे तहफ़ुज़ फराहम कयो ऐं असां तव्हांजे तवसुल सां घुर था कयूं त हीअ जेका सहाफ़ियुनि सां बिलख़ुसूस हाणे जेका हीअ मुसलसल नाजाइज़ी शुरू थी आहे इन ते नोटिस वरितो वञे ऐं सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, उन खां पोइ कराची जे साफ़ी मुश्ताक़ सरकी मथां बि कूड़ा केस दाख़िल करण खां अलावा ॿिया इलाही अहिड़ा केस जेके आहिनि उहे साम्हूं आया आहिनि। छा उनजो मक़सदु आहे? इहे माण्हू केरु आहिनि? छा उनजो मुतालबो आहे? साईं मुश्ताक़ सरकी जो ख़बर न आहे। जेको आहे राजभर जो मसइलो इहो आहे, राजभर कुछ ख़बरूं हलायूं जेके आहे यूसीज़ में गंद कचरे जे उन्हनि में पोइ उन्हनि मूंखे ख़बर पई आहे। उन्हनि अॻिते DSP खे बि चयो कि बाबा मूंखे थ्रेड आहे ऐं मूंखे सिक्योरिटी फराहम कई वञे, पर उन्हनि खे सिक्योरिटी फराहम न कई वई ऐं उन्हनि खे प्रेस क्लब में वेठो ऐं उन्हनि खे ॿ माण्हू आया आहिनि उन्हनि खे क़तल करे छॾियो। बाक़ी असांजी आहे डिमांड इहा आहे जेके बि क़ातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं जेको बि आहे कानून मूजिबि सज़ा ॾिनी वञे उन्हनि खे। मुंहिंजो जेको आहे त माना सिंध यूनाइटेड पार्टी जी हैसियत सां हीअ चवंदुसि त हीअ आज़ाद सहाफ़त ते वार आहे ऐं हक़ ऐं सच जो क़तल थियो आहे। हिन हक़ ऐं सच जो क़तल जेको आहे हिन जी जेको आहे त माना जेको हिन करप्शन ख़िलाफ़ु जेका जदोजहद कई ऐं करप्शन के ख़िलाफ़ु जेको हिन लिखियो उतां जे चुनियल टाउन कमेटी म्यूनसिपल कमेटी ऐं जेको आहे त इंतिज़ामिया जे माण्हुनि हिननि खे थ्रेड ॾिना। इन थ्रेड जे इतलाह जेको आहे त तहफ़ुज़ ॾींदड़ इदारनि वटि दरख़्वास्तूं दाख़िल कयूं त मूंखे जेको आहे त जान जो ख़तरो आहे ऐं हीअ माण्हू मूंखे मारींदा, पर अफ़सोस तहफ़ुज़ ॾींदड़ इदारा इंसाफ़ ॾींदड़ इदारा ऐं उतां जा चूंडियल नुमाइंदा हिन खे तहफ़ुज़ न ॾेई सघिया। असीं चऊं था त माना जेकॾहिं हिन जा क़ातिल गिरफ़्तार न थिया ऐं त सिंध यूनाइटेड पार्टी जेको आहे त माना जदोजहद जो ऐलान कंदी ऐं असां अॼु अव्हांजे तसलसल सां हीअ आला इदारनि खां ख़ासि तौर ते चीफ जस्टिस वज़ीर आला सिंध वज़ीर आज़म पाकिस्तान इन खां इहो घुर कयूं था त जल्द अज़ जल्द क़ातिल गिरफ़्तार करे उन्हनि खे मंतक़ी अंजाम ताईं पहुचायो वञे। जेकॾहिं ईअं न थियो त सिंध यूनाइटेड पार्टी मैदान अमल में हूंदी। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, छा चवणा था? इहे माण्हू केरु आहिनि? छो साफ़ियुनि जे पुठियां? असां सम्झूं था इहा हिकिड़ी प्री प्लानिंग आहे, सहाफ़ियुनि खे जेको हिरासमेंट कयो थो वञे
पहिरियों मुश्ताक सरकीअ गिरफ़्तार कयो वियो हिकिड़ो ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ खणण ते। सहाफ़त मुआशिरे अंदरि हिकिड़ा नवां लाड़ा आणींदी आहे ऐं असां सिंध में ॾिठोसीं त सहाफ़ी दोस्त इन किरदार सां पाण खे निर्वार करे रहिया त जिन ज़ुल्मनि जे ख़िलाफ़ु आवाज़ खयो त हीअ बि हिकिड़ो उते ज़ुल्म जे ख़िलाफ़ु अली शेर राजपर जो जेको किरदारु हुयो आवाज़ हो उनखे दॿाइण जे लाइ इहो वाक़ियो थियो आहे। पर मां सम्झां थो सिंध अंदरि ख़ासि तौर ते सिंधी सहाफ़ियुनि खे हिट कयो थो वञे ऐं टारगेट कयो थो वञे जंहिंजी असां मज़म्मत कयूं था ऐं गवर्नमेंट सिंध हींअर ताईं ख़ामोश लॻी पई आहे ऐं इहो तमामु अहम हिकिड़ो आम माण्हू त न आहे हिकिड़े आम माण्हू हुजे असांखे सम्झ में अचे हिकिड़ो सहाफ़ी आहे हिकिड़ो मुआशिरे खे सुधारा ॾियण वारा सहाफ़ी किरदारनि सां इहे हालनि त पोइ आम माण्हू खां हिते छा थींदो जंहिंजी असां मज़म्मत कयूं था ऐं चऊं था त पोयां जेके गुजा हथ आहिनि जिन इहो माहौल बर्पा करायो हुन बेगुनाह हिकिड़े शख़्स खे क़तल कयो आहे उनजे पोयां गुजा हथ ज़ाहिर कया वञनि तॾहिं को मामले खे या आवाम खे या सहाफ़ी बिरादरी खे मुतमिन कंदड़ को जवाबु मिली सघे त बहितर आहे। असल जेके कातलाना हमला उन खां पोइ पूरियूं एफआईआरूं केरु इहे माण्हू छा था चवणु चाहिनि इहे छा मक़सदु आहे सहाफ़ियुनि मंझां इहे छा तासीर कनि? मां ॾिसो न हीअ त सहाफ़ती आज़ादी जो इशू आहे ख़ासि तौर ते जेके सहाफ़ी आम माण्हुनि जा मज़लूम ऐं बेपोच माण्हुनि जा इशूज़ उथारनि था यकीनन उन्हनि खे हमेशह थ्रेट हूंदो आहे थ्रेट परसेप्शन हूंदो आहे। हाणे हीअ जेको वाक़ियो थियो आहे पटीदन में असांजो साथी शहीद कयो वियो आहे अली शेर राजपर हीअ वाक़ियो बि ख़ालिसतन पेशे वाराणियूं ज़िम्मेदारियूं अदा करण दौरान पेश आयो आहे। हुन हिकु टाउन चेयरमैन जे ख़िलाफ़ु ख़बरूं हलायूं हींअर ताईं जेका मालूमात आहे त उहो टाउन चेयरमैन इन क़तल वारी वारदात में मुलविस आहे उनजे ख़िलाफ़ु एफआईआर बि वारसनि कराई आहे। हाणे सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम करणु रियासत जो कमु आहे रियासती इदारनि जो कमु आहे पर बदकिस्मती आहे असां वटि हिते त ताक़तवर माण्हुनि जे आॾो असांजो कानून झुकियल रहे थो कमज़ोर रहे थो जंहिंजे करे अहिड़ा वाक़िया तसलसल सां साम्हूं अचनि था। तव्हां ॾिठो आहे त भेरे भेरे सां सहाफ़ियुनि खे टारगेट बणायो वेंदो आहे छाकाणि त सहाफ़ी ई आम माण्हुनि जे इशूज़ ते मुहाॾो अटकाईंदा आहिनि ताक़तवर माण्हुनि सां। हिन केस में असां जेको अॼु ते एहतिजाज रिकॉर्ड करायो आहे असांजो मुतालबो आहे त सरकार इन केस में मुदाख़लत करे इन मामले जी शफ़ाफ़ तरीक़े सां अदालती जांच थियणु खपे ऐं जेके बि माण्हू भले केतिरा बि ताक़तवर आहिनि हिन वाक़े में क़तल में मुलविस आहिनि उन्हनि खे कानून मूजिबि सज़ा मिलणु खपे त जीअं ॿीहर इन क़िस्म जे वाक़िअनि खे रोके सघिजे। कल्ह जेको सिंध जे हिकु शहर में अफ़सोसनाक वाक़ियो थी गुज़रियो आहे असांजे सहाफ़ी भाउ खे असांखां जिस्मानी तौर ते जुदा कयो वियो आहे। अॼु सिंध जा भाइर तोड़े भेणियूं सभई उन पंहिंजे सहाफ़ी सां गॾु आहिनि सिर्फ़ु इन बुनियाद ते त हिकु सहाफ़ी खे क़तल करणु पूरी इंसानियत ऐं पूरी सच ते उन्हनि जो इहो वार आहे। ऐं मुतालबो थी कयां सिंध हुकूमत खां IG सिंध खां ऐं सिंध जे CM खां त इन वाक़े जो नोटिस वठनि ऐं सहाफ़ी भाउ जी शहादत जेका थी आहे उनखे इंसाफ़ फ़राहम कनि उनजे ख़ानदान खे एतमाद में वठनि ऐं वरी इहो असां सां वचन कनि सहाफ़ी भाइरनि खे उहे तहफ़ुज़ फ़राहम कनि त कॾहिं बि सिंध जे कंहिं बि सहाफ़ी भाउ सां बल्कि कंहिं बि सिंधी सां कॾहिं बि ईअं न थींदो। अॼु असां सभई सिंधी सरापा एहतिजाज आहियूं असां में ॾुख ऐं कावड़ जी लहर या छायल आहे असां पंहिंजे इंसाफ़ जे लाइ अॼु हिते आया आहियूं ऐं मां इहो ई चवंदमि त असांजा सहाफ़ी भाइर जेके हक़ ऐं सच लिखनि था जेके सिंधी माण्हुनि खे सिंधी ग़रीब अबोजन जो आवाज़ बणिजनि था ऐं हक़ ऐं सच जो साथ ॾेई करे इहो पैगाम असांजो दुनिया ताईं पहुचाइनि था त इहो बुज़दिलानो हमिलो करे असांखे ख़ामोश नथा करे सघनि। असां सिंधी माण्हुनि जो हक़ ऐं सच वारी जेका राह आहे असांजो जेको आवाज़ आहे इहो असांजो दॿाए नथा सघनि। लेकिन हम ये चाहेंगे कि मुशीर इत्तलात को इस तमाम इंक्वायरी की मॉनिटरिंग भी करनी चाहिए और मुमकिन हो सके तो अदालती तहकीकात के लिए भी इक़दाम करने चाहिए। हुकूमत की भी जिम्मेदारी है हुकूमत सिंध की खास तौर पर जिम्मेदारी है कि इसकी ट्रांसपेरेंट तहकीकात के लिए इक़दाम करें। एक मरतबा फिर हम अली शेर राजपर की शहादत से मुतालबा करते हैं कि कातिलों को न सिर्फ हकीकी कातिलों को जो असल कातिल है उनको गिरफ्तार किया जाए। कत्ल के जो है ना मोहरकात और पस मंजर को बेनकाब करके कातिलों के जो है गर्दनों तक अपने जो है ना वो आईनी हाथ पहुंचाए और अली शहर के कातिलों को अपने मंतकी अंजाम तक पहुंचाए। इस मंजिल के उसूल तक जो है आप सबकी हमारी आवाम की अवामी आवाज़ की और इन पाकिस्तान के सहाफ़ियों की जद्दोजहद जारी रहेगी।
जिंदा है सहाफत, जिंदा है सहाफत, जिंदा है। बाकी सागर पवार, सोच टीवी, कराची।